कराची जे पोल्ट्री मालिकनि फीड जी खोट सबब 1 महीने अंदर कुकड़ ऐं अंडनि जी फराहमी बंद थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टरनि नबी बख्श खासकेली ऐं शाहिद अली कोराई मूजिबि पाकिस्तान पोल्ट्री एसोसिएशन जे मरकज़ी चेयरमैन चौधरी अशरफ, अॻूणे चेयरमैन ग़ुलाम ख़ालिक, डॉक्टर मोहम्मद आकिल सोलंगी, मोहम्मद शाकिर, अयूब शेख, सिंध बलोचिस्तान ज़ोन जे चेयरमैन सलीम बलोच ऐं ॿियनि कराची प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं एहतजाजी मुज़ाहिरो करे कराची पोर्ट ते रोकियल सोयाबीन जा कंटेनर क्लियरेंस न थियण ते सख़्त ॻणतीअ जो इज़हार कयो। पोल्ट्री मालिकनि जो चवणु हो त सोयाबीन ऐं कनोला पोल्ट्री फीड में इस्तेमालु थींदड़ अहम जुज़ा आहिनि। हिन वक़्ति बंदरगाहनि ते 6 लख टन खां वधीक सोयाबीन मौजूदु आहे, जंहिं जी क्लियरेंस न थी रही आहे। हुननि चयो त पोल्ट्री मालिकनि सोयाबीन जी दरामद बाबति पुछागाछा पिणु कई आहे। दरामद कंदड़नि खे $44 मिलियन खां वधीक फूड सिक्योरिटी ऐं ॿियनि वज़ारतुनि जो सोयाबीन दरामद कंदड़नि सां को बि मामिलो आहे त उन्हनि खे फ़ौरी तौर ते हल कयो वञे ऐं बंदरगाहुनि ते सोयाबीन जी क्लियरेंस लाइ हुकुम जारी कया वञनि त जीअं सॼे मुल्क में पोल्ट्री इंडस्ट्री खे फीड जी फराहमी फ़ौरी तौर ते बहाल थी सघे। पोल्ट्री जे मालिकनि वधीक चयो त हू मुर्गी ऐं 3.5 लख अंडा फराहम करे रहिया आहिनि। जेकॾहिं पोल्ट्री इंडस्ट्रीअ लाइ फीड जी फराहमीअ जो मसइलो फ़ौरी तौर हल न कयो वियो त 1 महीने अंदरि सॼे मुल्क में कुकड़नि ऐं अंडनि जी सप्लाई बंदि थियण जो ख़दशो आहे। हुननि चयो त पोल्ट्री इंडस्ट्रीअ जो 50% खां वधीक कारोबार हिन वक़्तु बंदि आहे ऐं जेकॾहिं इहा सनत मुकमल तौर बंदि थी वई त न रुगो 25 लख माण्हू बेरोज़गार थी वेंदा, पर मुल्क में ख़ोराक जी अदम तहफ़ुज़ जो ख़तरो पिणु वधी वेंदो। असांजो मक़सदु इहो आहे, फार्मर जी डिमांड आहे त सोयाबीन खे जेको गवर्नमेंट बंदि कयो आहे उनखे कयो वञे। सोयाबीन जे न हुजण जे करे पोल्ट्री जेको आहे काफ़ी बहरान में वेंदी ऐं फार्मर जेको आहे हींअर बिल्कुलु खसारे में आहे। फार्मर फीड नथो बनाए सघे, फार्मर फीड नथी मिली सघे। महिरबानी असां मुतालबो आहे सोयाबीन जेतिरो जल्दी थी सघे रिलीज़ करियो। फीड जो मेन आइटम सोयाबीन आहे, जंहिंजे करे फीड नथी ठही सघे।